असाई तवा कोशिश इहा कयूं तो कुरान करीम के समझूं, आयत सगोरी जी माना ते गौर कजे ऐं तवज्जो कजे त अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए। रब करीम जी ज़ात बाबरका जो पाक कलाम तव्हां ई असांखे समझ में अची वियो त इंशा अल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। जेके दोस्त बीठा आहिनि उनखे मुंहिंजी अपील आहे त महिरबानी करे वेही रही। बीहण सुठो नथो लॻे, वेही ॿुधंदो सवाब वधीक थींदो ऐं भलाई बि थींदी। बिरादराने इस्लाम, अल्लाह ताला तव्हां असांखे समझ ॾिनी आहे। क़ुरान पाक आहे अरबी में, पर असां पंहिंजे मक़ामी ॿोली सिंधी ज़ुबान में उनजी माना ऐं तशरीह बयान कंदासूं। यकीनन असांखे कुझु मसइला सम्झ में अची वेंदा। ही भलारो महीनो जेको हले पियो, इन जो नालो आहे रबी उसानी। आम तरह सां असांजे मक़ामी माण्हुनि जे ज़ुबान ते हिन महीने खे चवंदा आहिनि यारहीं शरीफ़ वारो महीनो। यारहीं शरीफ़ जो महीनो इन्हीअ जे करे जो हिन महीने जी 11वीं तारीख़ हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज दामकानी सोने सैयदना व मुर्शिदना हजरत अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे विसाल जो दिहाड़ो आहे। पाण हिन दुनिया मां हिन तारीख़ ते यानी 11वीं तारीख़ ते दुनिया मां रुख़सत थिया, वञी पंहिंजे रब सां मिलिया। इन जे करे ही महीनो 11वीं वारो सरबो आहे, छो त 11वीं तारीख़ पीरान पीर जे विसाल जो दिहाड़ो आहे। अवां खे माण्हू चवंदा त बाबा तव्हांजो मुर्शिद, असांजो मुर्शिद, जहान जो मुर्शिद असां खां जुदा थी वियो, 11वीं तारीख़ असांखे छॾे वियो। तव्हां वरी ख़ुशियूं पिया मल्हायो, यारियूं पिया कयो, खीर पिया विरायो, पकोड़ा पिया खाओ, गोश्त पिया रधो, चांवर पिया रधो। अजीब क़िस्म जा मुरीद हो, मुर्शिद जहान छॾे ऐं अवां पिया खाओ पीओ रव ते। सोचण जो मक़ाम आहे, दुश्मन तव्हांखे असांखे धोखो थो ॾे। ॻाल्हि अहिड़ी थो करे ॾियो जेका तुंहिंजे दिमाग़ में वेहे। अबा हेॾो मुर्शिद जो लाश पियो आहे, हेॾो मुर्शिद जहान छॾे वियो आहे, हेॾो मुर्शिद अलाह ॾे हलियो वियो, मुरीदनि खे छॾे वियो, हाणे तव्हां वरी भत पिया रधो। इनखे तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदा? अव्हां जे हिन मुल्क में मुंहिंजो अचणु पहिरियों दफ़ो थियो आहे। तव्हांजे ओसे पासे तर में त आयो आहियां, पर हेॾे बंद खां मां टपियो ई कोन आहियां। ही बुज़ुर्गनि अल्लाह वारनि जो इलाइक़ो आहे। हिते बुज़ुर्ग आलिम दरवेश घणा रही चुका आहिनि, रही विया आहिनि, अञा बि तव्हांजे इलाइक़े में आहिनि। ही फ़क़ीर उन्हनि जे आॾो हिकिड़ो मक्तब जो शागिर्द आहे। मां को एॾो वॾो आलिम न आहियां, मिड़ई तव्हां ज़ोरी खणी मूंखे शेरे मुस्तफ़ा लाइ छा ठाहियो अथव। आउं त कुझु कोन थो लहां, पर आउं तव्हांखे हिकिड़ी नुक़्ते जी ॻाल्हि ॿुधायां, उहा तव्हां ज़हन में रखो कि दुश्मन खे जवाब ॾियो त वरी दुश्मन जे बूथ मां ॿियो को सुवाल निकिरे ई न। वो जवाब ही आ, हू थो चवे दुश्मन त तव्हांजो मुर्शिद गुज़ारे वियो, अव्हां खे छॾे वियो, अव्हां वरी पिया भत रधियो। उन जो जवाब ही आ त तुंहिंजो ऐं मुंहिंजो मरण
ॿिए क़िस्म जो आहे अल्लाह जे बाननि जो दुनिया मां विसाल करणु, उहो ॿिए क़िस्म जो। असां ऐं तव्हां आम ख़ल्क़ जेका आहे उहा मरी फना थी वेंदी आहे, हुननि जो को नाले वठण वारो कोन हूंदो आहे। लेकिन अल्लाह वारनि जे वफ़ात में ऐं तव्हां असांजे वफ़ात में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? आउं तव्हांखे अहले सुन्नत व जमाअत जे उसूल ऐं अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधायां जेका असां मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं। अक़ाइद जा जेके भी किताब आहिनि, इल्मे कलाम जेको पढ़ाइबो आहे, अक़ीदे जो किताब पढ़ायो वेंदो आहे, उन्हनि सभिनी किताबनि हीअ ॻाल्हि लिखी आहे जेके असां ते एतिराज़ कनि था उहे बि पढ़ाईंदा, पर ज़िद आहे, पढ़नि बि था, पढ़ाइनि बि था, पर मुड़नि नथा। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंसां हिकिड़ो दफ़ो दुरूद गॾिजी पढ़ो त ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह जमात वॾी आहे, आवाज़ थोरो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे ॻाल्हि हीअ सम्झण जी आहे, कहिड़ी? असांजो मरण ऐं औलिया अल्लाह जो दुनिया मां बुरको मटाइण में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? अला इन्न औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारिन इला दारिन उख़रा। इन जी माना हीअ त जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उहे मरदा नाहिनि, बल्कि ईअं सम्झो त हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾांहुं रवाना थी वेंदा आहिनि। जेके माण्हूअ खे ॿ घर हुजनि, कॾहिं हिकिड़े घर में गुज़ारे, कॾहिं वरी उन घर मां नकुल मकानी करे वरी ॿिए घर में वञी रहे। हाणे इन्ही खे ईअं कोन चइबो त ही घर छॾे होॾे वियो आहे त हेॾे मरी वियो आहे, न आहे जहिड़ो हिते आ त बि ज़िंदहा, जे हुतड़े आ त बि ज़िंदहा। अल्लाह जे वलियनि जो मिसाल बि इहो आहे, दुनिया में आहिनि त बि ज़िंदह आहिनि, जे पंहिंजे रोज़नि शरीफ़नि में आहिनि त बि ज़िंदह आहिनि। छो? अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। तव्हां ऐं असांखे मौत फना कंदो आहे, तव्हां ई असांजे लाइ मौत असांजो नालो निशान ई मिटाए छॾींदो आहे, पर अल्लाह वारनि जे लाइ मौत हिकिड़ी पुल आहे, पुल। छा आहे बाबा? असीं लॻियासीं या तव्हांजे दरिया जे कचे जी पुल ही तमामु वॾी। इन जो कमु कहिड़ो आहे? पुल जो इन पुल जो कमु इहो आहे त जेके परी भर वारा माण्हू आहिनि उहे पुल जे ज़रिए ओरी भर ईंदा आहिनि। ईअं आहे या न आहे? दरिया जी पुल आहे, मोरे वारी पुल हुजे, चाहे मुंहिंजा दोस्त जी अॻी पुल हुजे, इन ॿिन्ही पुलनि जो कमु कहिड़ो आहे त हे ॾहों वारो
पुल सां हेॾे ईंदो आहे, हेॾो वारो हेॾे ईंदो आहे। इहा पुल कम कंदी आहे त हेॾो वारे खे हेॾे पुॼाईंदी आहे, हेॾो वारे खे हेॾे पुॼाईंदी आहे। अल्लाह वारनि जे लाइ मौत बि पुल आहे। इहा मौत जी पुल क्रॉस करे अल्लाह जो बानो ज़मीन तां दुनिया खे छॾे वञी अल्लाह सां मिलंदो आहे। उन मिलण जे करे पाण चवंदा ई इहो फलाणे बुज़ुर्ग जो विसाल थी वियो आहे, फलाणो बुज़ुर्ग विसाल करे वियो आहे। फलाणी तारीख़ फलाणे बुज़ुर्ग जे लाइ हीअ विसाल जी तारीख़ आहे। विसाल वसुल मां वरतल आहे। वसुल चइबो आहे जुदाईअ खां पोइ मिलण खे। अल्लाह जो बानो हिन दुनिया खे छॾे हिन काइनात खे तर्क करे अल्लाह पाक जल जलालू अमन वालू सां वञी मिलंदो आहे। जे हितड़े हुयो त बि ज़िंदह, जे हुतड़े आहे त बि ज़िंदह। ऐं असांजे बुज़ुर्गनि तसव्वुफ़ वारनि इहो बि लिखियो आहे त ज़िंदह वलीअ खां वफ़ात याफ़्तह वलीअ जी ताक़त ॿीणी हूंदी आहे। दुनिया में भी वलीअ खे ताक़त आहे। अल्लाह जो बानो ताक़त वारो आहे, पर जॾहिं दुनिया खे छॾे अॻिते वञे थो, अल्लाह पाक सां वञी मिले थो तो हुन जी ताक़त ॿीणी थी वञे। छाजे करे त दुनिया में लाज़मन पुट धीउ मुरीद खादिम दोस्त ओड़ो पाड़ो आया विया, उन्हनि सां बि मोह ॾींदो आहे, वरी अलाह अलाह बि कंदो आहे। पर जॾहिं अल्लाह ॾे वेंदो आहे त दुनिया जा सभु मामला इते रहिजी वेंदा आहिनि, अकेलो पंहिंजे अल्लाह सां हमेशह हूंदो। तंहिंजे करे हुनजी कुवत हुनजी ताक़त में वधीक इज़ाफ़ो अची वेंदो आहे ऐं हुनजी ताक़त तमामु घणी थी वेंदी आहे। त हाणे तव्हांखे मां ॿुधाइणु चाहियां थो, हाणे अवां ॿुधो त जॾहिं हिकिड़े दुनिया में हुयो त जुदाई में हुयो, पर जॾहिं दुनिया मां मौत जे ज़रिए दुनिया खे छॾे हिकिड़े किनारे खे तर्क करे ॿिए किनारे ॾे पहुतो, अल्लाह सां वञी मिलियो, रब सां वञी पहुतो, त अल्लाह पाक जो बानो जॾहिं अल्लाह सां मिलंदो आहे त क़ुरान छा थो चवे ख़बर अथव? अल्लाह ताला जल जलालू अमन वारो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्यतुहल नफ्सुल मुतमइन्नहा इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्लाह जे बानन जो रूह इत्मीनान वारो रूह, वलियन जो विलायत वारन जो रूह, जमल अल्लाह जा मलाइका कढण ईंदा आहिनि, उहे मलाइका चवंदा आहिनि, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ओ इत्मीनान वारा साह, इरजिई इला रब्बिक, हाणे हलिया असां तोखे वठण आया आहियूं, हल पंहिंजे रब ॾे मोटी हल। कीअं हला? रादियतम मर्दियह, तू पंहिंजे रब खां राज़ी हुजजां, रब तोखां राज़ी आहे। तू काॾे वञा? हिन भांडे मां निकिरां, काॾे वञा? अल्लाह ताला फरमाईंदो आहे, फदखुली फी इबादी, मुंहिंजा बांधा जेके मूं वटि अॻे ई मौजूद आहिनि, तूं बि अची उन्हनि सां गॾु शामिल थी, वदखुली जन्नती, हेॾां तो जो रूह परवाज़ थींदो, हेॾां अल्लाह सही तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। अल्लाह जे बानन में वञी शामिल थी, माना दुनिया खे तर्क कंदो, वफ़ात पाईंदो, जहान छॾींदो, हेॾो साह निकितो, निकिरण सां सिधो जन्नत में, सिधो अल्लाह जे वलीअनि ऐं बानन सां, अल्लाह जे महिरबानी सां, ऐं हुन जे लाइ मरण खां पोइ विच ते को पंधु आहे कोन को, बसि हेॾो मोह, हेॾो वफ़ात कयई, होॾो हुन जे लाइ जन्नत जो दर खुलियो पियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो त जेको माण्हू
ये मरहला पुछाणो कबर जो हिसाब किताब मलाइकन जा दड़का मुझा प्यारा दोस्त मुल्क रही नकीर जूं मुझा दोस्त अजीज सख्त सूरतूं उन खां पोइ कबर जी भीड़ कबर जी सोड़ कबर जी ऊंदाही उन खां बाद में मुझा प्यारा दोस्त पोइ 100 साल कबर में हुजे 500 साल हुजे 1000 साल हुजे अलाए कॾहिं क़यामत अचे वरी महशर जे मैदान में अचे उते वरी हिसाब किताब थे पोइ जेकॾहिं भला मुंहिंजा पास बि खणी थियो त सालनि सदनि खां पोइ जन्नत में वञे पर जे नापास थियो त पोइ मोचड़े जो फ़ाक़ो हूंदो पर हिन अल्लाह जे वलीअ सां इहा ई भलाई आहे हेॾो साहु नितो होॾो जन्नत जे हवाले थी वियो नारे तकबीर नारा रिसालत नारा पीर आई मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक जंहिंमें मुझे साईं फरमायो आहे क़ब्रुल मुमिन सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह इएं न इएं ॾाढी मथे घड़ी सुभान अल्लाह हाणे फरमाइनि था क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह मुझो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मोमिन जी कब्र कब्र न हूंदी आहे जन्नत जो बाग हूंदी आहे छा हूंदी आहे क़ब्रुल मुनाफ़िक़ वल काफ़िर पर मुनाफ़िक़ जी कब्र ऐं काफ़िर जी कब्र हुफ़रतुम मिनन नीरान मदीने वारो साईं फरमाए तो दोज़ख जी खड हूंदी आहे मोमिन जी कब्र जन्नत जो बाग हूंदो आहे ऐं मोमिन त मरण जे टाइम ते इंतज़ार में हूंदो सोने भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि असांखे तोखे समझायो आहे त माई ससुरीअ खे मोहबत ही पुनुअ सां पोइ पुनुअ जा भाइर पुनुअ खे खणी विया ऐं ससुरीअ वीचारी खे बंबोर में छॾे विया पोइ वीचारी पुठियां पुनुअ जे निकिरी पई वञी एॾे जबलनि में वीचारी थाबा खाई मरी पर हुन जे दिलि में त पुनु हुयो न जंहिंमहिल इज़राइल साह पियो कढेसि शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था अची इज़राइल सुती जॻाई ससुही वाॾो बेहोश थी किरी पई आहे मौत मथां अची वियो आहे मलकुल मौत हाणे साह थो कढेसि अची इज़राइल सुती जॻाई ससुही पर पई ड्रोड़ा ए दलील त शायद पुन्हू माण्हू मोकिलियो सुभान अल्लाह मलकुल मौत खे ॾिसी चई शायद पुन्हूअ जो पैगाम खणी आयो आहे हिकु पुनल जो पैगाम आणण वारो आहे कासिद आहे जेको मुंहिंजे पुन्हूअ जो पैगाम थो आणे वरी मलाइक पुछाणे वारा आया शाह साहब फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उथी तन खां पुनल पुछाई त अदा इतां ही को ॾिठो साथ पुन्हूअ जो सुभान अल्लाह मलाइक पुछाणे ते अचनि पर पोइ यादि पुनल आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं मलकुल मौत साह कढणु अचे त बि हिनखे पुनल यादि आहे आशिक जेके ख़ुदा जा वली अथव न उन्हनि खे बि उहो पंहिंजो हक़ीक़ी पुनल यादि हूंदो आहे तुंहिंजे लेखे त हे दुनिया वारो पुनल आहे पर आशिकनि जो पुनल ई ॿियो उन्ही पुनल खे परचाए उन्ही पुनल खे रिझाए माई ससुही उहा बंबोर मां मथो भाड़ो करे निकिती आहे त मां पुनुअ खे परचायां वठी अचां हे फातो जे हाल ते उन औरत खां बि तुंहिंजी हिमत घटि थी वई आहे उहा औरत जबल झागे पई थी वञे ऐं पुनु पुनु कंदी थी वञे ऐं तोखां मदीने वारो पुनलो नाराज़ थी वियो आहे उनखे परचाइण जी कोशिश कोन थो करी पियो उन महबूब ते दुरूद सलाम कोन थो पढ़ी उन हबीब जी निमाज़ जे वेझो कोन थो वञी उन महबूब जे सुन्नतुनि जे वेझो
कोन थो वञी उन महबूब पाक जी सूरत तोखे तो सुठी नथी लगे पई रोज़ तो ॾाढी पियो कूड़ी पियो मुंहिंजा दोस्त जेकॾहिं उन पुनल सां प्यार हुजई हा त मुहम्मद करीम तां कुर्बान थी वञी हा अल्लाह से शर तव्हां असांखे उहो पुनल परचाए ज़ोर सां चओ सुभान अल्लाह खुली 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 चओ सुभान अल्लाह त अल्लाह जा वली दुनिया में जीअं जो लाडाणो कंदा आहिनि ऐं हुननि जो जहान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पूरो थींदो आहे त अल्लाह पाक जी ज़ात सां भलाई इहा कंदो आहे जीअं जो क़ब्र में पेर रखंदा त उनजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि हाणे मां तव्हां खां पुछां पियो नओं वाहन तलती काथे आहे क्रॉस करे आयासीं वॾो गोश्त जेको सोढ़ो मखदूम मोहम्मद गुलाम ने थी हा शाह अब्दुल शाह उन्हीं का परियों टलती आहे साईं मखदूम साहब किथे रहंदा बुखारी बादशाह में मखदूम बिलावल साईं रहमतुल्लाह अलैह टलटी वारो मशहूर आहे जेको अॼुकल्ह दादू ॾे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या कुर्सी वारनि बाक़ी तव्हां नथा सलात पढ़ो छो तव्हांजो नबी जे कलमो कोन पढ़ियो ज़ोर सां चओ सल्लल्लाहु ओ नए वाहन वारा आउं तोखां पुछां थो त अल्लाह जो वली दुनिया में जीअं जो लाडाणो थो करे लाडाणे करण सां फौरन उनखे खुदा जो दीदार बि थींदो आहे ऐं जन्नत बि हुनखे मिलंदी आहे हाणे ॿिली सच ॿुधाए त इहो उन्हीअ जो ॾिहाड़ो ईद जो आहे या नाहे असांजे लाइ जुदाई असांजे लाइ फिराक असां खां धार थियो इहो असांजे लाइ फिराक आहे पर असांजे मुर्शिद जे लाइ ईद आहे मथे खणी सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त वञण सां हुनखे ख़ुदा जो दीदार थिए वञण सां हुनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जन्नत में जाइ अता फरमाए अल्लाह पाक जे बाननि सां वञी हुनखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात रहाए मां थो चवां त उहो मौत उन जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे हाणे तव्हां खां ॿियो बि सुवाल करणो आहे त तव्हां पंहिंजे मिटनि खे माइटनि खे भाउरनि खे अज़ीज़नि खे मिठाई ॾींदा आहियो अलाए तोखे मिठाई थो करायां मिसाल कंहिंखे तूं मिठाई ॾे दॿो मिठाई जो वठी अबा खां अॼु या सुभाणे ॿियो वरी मिठाई ॾिबी आहे ईद जे ॾिहाड़े अदा आहे अॼु ईद जी तोॾे मिठाई खणी आयो आहियां हिकिड़ी मिठाई जेका तूं सुभाणे या ॿिए ॾींहुं ॾींदे ॿी उहा मिठाई जेका वरी मिट माइट दोस्त उस्ताद शागिर्द खे ईद जे ॾिहाड़े ॾींदे यादि कहिड़ी रहंदई न को ॾियनि न को यादि पवे सुभान अल्लाह मिठाई ॾियनि त यादि पवे न मुस्तबगीर चवंदा हाणे ॿोली सां आओ कयो त ॼणी पइजी वेंदी बाबा मिसाल थो जा मिठाई तव्हां हूअ कंहिंखे सुभाणे ॿिए ॾींहुं ॾियो उहा बि ठीकु आहे पर जेका ईद जे ॾींहुं तव्हां मिठाई ॾींदव न उहा हुनखे सॼी उमिरि आहे यार तुंहिंजी महिरबानी तो ईद जे ॾिहाड़े मूंखे यादि कयो फ़र्क़ु आहे या न आहे त असां जेको ख़ैर ख़ैरात कयूं था फंडर पढ़ूं था यारी कयूं था देगियूं लाहियूं था इहो इन लाइ कंदा हो त इहो असांजे मुर्शिद जे लाइ असां खां त धार थी वियो पर असांजे मुर्शिद करीम जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे हे तोहफ़ो ईद जे ॾींहुं मोकिलियो त साईं असांखे सदाईं यादि करे बसि जेकॾहिं मुर्शिद यादि कयो त ॿेड़ो तरी पियो
जेकॾहिं कंहिंखे मुर्शिद यादि करे न सही, मुर्शिद जो रुगो यादगीरो मुरीद वटि हुजे या मुरीद वटि मुर्शिद जो यादगीरो हुजे, ॿिन्ही मां मुंहिंजा दोस्त जी त भलाई भलाई आहे। हज़रत गौसे पाक लाइ पाण यारी शरीफ़ कंदा आहियूं। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह जे रूह शरीफ़ खे सवाब पहुचाईंदा आहियूं। मानी खाधो ताम हिकड़े खाई वेंदो आहे, उहो असां बगदाद शरीफ़ देगियूं भरे कोन वेंदा आहियूं, हिते खाई पी छॾींदा आहियूं। पर अल्लाह से के अर्ज़ कंदा, मुंहिंजा मौला ही जेको ताम तुंहिंजे रज़ा जे लाइ तुंहिंजे बानन कयो आहे, इहो पंहिंजे हुज़ूर में क़बूल फरमा। इन्ही जो सवाब असांजे मुर्शिद करीम हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे रूह खे पहुचाए जाए। सुभान अल्लाह। अयो सवाब पहुचंदो आहे, सभई जो सुभान अल्लाह। शरीयत मथे सुभान अल्लाह। वो सवाब इन्ही जो नालो आहे यारी। बस ॻाल्हि एतिरी आहे, इहा यारी। हाणे इन में ख़राबी कहिड़ी आहे? बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे ढको को, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे चांवर पचायूं, घर जो गिहु, घर जो मिर्चूं, घर जा बसर, घर जो मसाला, रधण वारो भी बिस्मिल्लाह करे मुसलमान पचाए, वरी उहो तैयार करे सुठा ताम साफ़ सुथरा करे बाबा इज्जत सां वेहो। मौलवी आया आहिनि तव्हांखे तक़रीर बि ॿुधाईंदा, हाणे वेही पिछाड़ी गौस पाक जी यारी खाओ। उहो वरी सभिनी खे बिस्मिल्लाह करे ताम बराइजे, खाई पी ढो करे सभु को हलियो। इन में नाजाइज़ कहिड़ी शइ? ढगे के बिस्मिल्लाह करे कुठो से, पर या मूंखे ख़बर कान्हे, तव्हां खां पुछां थो, कोहण महल ज़रूर तव्हां खां फंडर कुठी हूंदी, छा चयो हुव? पीरान पीर पीरान पीर पीरान पीर, या चयो हुव बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर? हथ मथे खणी चओ, इहे चयो न। पुछा अल्लाह अकबर चवण खां पोइ बि उहो जानवर हराम आहे? बिस्मिल्लाह जा चांवर, बिस्मिल्लाह जो गियो, बिस्मिल्लाह जी रध, बिस्मिल्लाह करे खारायो। खराब कहिड़ी शइ आहे? जो मुल्ला फतवा था जी यारी हराम आहे, यारी नाजाइज़ आहे। मुल्ला खे कावड़ रुगो ई आहे त इहे जेके 10-15 देगियूं लाथियूं अथनि, इहे पाण छो था खाइनि, मूंखे छो नथा ॾियनि? चंडरा दावत त तोखे बि ॾियूं था, नसीब हुजई त खाओ अची, पर जे नसीब न आहे त पाण ॼाण। असां त आम दावत ॾींदा हो, अचो गौसल आज़म जीलानी जी यारी शरीफ़ खाओ। ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या। हिकिड़े वहाबी मूंखे चयो, साईं चांवर बि हिलाना, गोश्त बि हिलाना, बिस्मिल्लाह बि हिलाना, बसर बि हिलाना, गिहु बि हिलाना, पर हिते जेको चई फाथो आहे, पर जेको तव्हां न अल्लाह जे नाले खां सवा ॿियो नालो था विझो, पीरान पीर जी यारी, इहो नाजाइज़। छो त अल्लाह खां सवा कंहिं बि शइ ते ॿियो नालो पवंदो न, त उहा नाजाइज़ आहे। हाणे मां तव्हां खां सवली सिंधी में सम्झायां, बाबा ही तालको कहिड़ो आहे? सेवण शरीफ़ चओ, रुगो सेवण न चओ, सेवण शरीफ़, वक़्त जो गौस सुतो पियो, सेवण शरीफ़ आहे। हाणे इन सेवण शरीफ़ में ज़मीरूं काजू आहे, के सातम जो हुजो, के सैयदन जो हुजो, के राह पोटरन जो हुजो, के हाले पोटरन जो ज़मींदारी हूंदी। अब आहे न आहे? तव्हां खणी मुख्तियारकार खे दरख़्वास्त ॾियो, सही बख़दमत में फैज़ वारी जनाब आला मुख्तियारकार साहब, सर्वे नंबर फलाणो, बिलाक नंबर फलाणो, उन जो असांखे तव्हां सतो फार्म कढी ॾियो, चयो कंहिंजे खाते आहे, पोइ कढी ॾींदो त बाबा फलाणे जे खाते आहे, या सैयद जे खाते, या राह पुट जे खाते, या हाले पुट जे, या साते जे, या कंहिंजे त नाले हुजे।
हाणे उहा सरकारी रिकॉर्ड में भी माण्हुनि जे नाले आहे, दुनिया के भी ख़बर आई बनी कहिजी आहे फलाणे जी आहे, पोइ त वहाबिन जे फतवा मुताबिक़ सभु बनियूं हराम। पूरे सेवण शरीफ तालके में अल्लाह जे खाते का ज़मीन आहे, अल्लाह जो खातो कॾहिं ॾेखारियो मूंखे। हूअं त सॼे जहान जो मालिक अल्लाह हो। लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द। अल्लाह ताला पंहिंजे कलामे पाक में इरशाद फरमायो आहे हिननि आसमाननि में ऐं हिननि ज़मीननि में जो कुछ भी आहे वो अल्लाह पाक जी मिल्कियत आहे। मिल्कियत त अल्लाह जी आहे पर खातो त सहते जो आहे। मिल्कियत त अल्लाह जी आहे पर खातो मुंहिंजा दोस्तो कंहिं हाले पोटे जो आहे। मां पुछां थो पोता जी माना त ये सभु ज़मीनूं हराम, इन जी पैदावार हराम, कणक हराम, सारियूं हराम, कमद हराम, वौण हराम, छाजे करे त माण्हुनि जे नाले आहे, अल्लाह जे नाले कान्हे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे न न न हराम कोन्हे, मालिक मां आहियां पर मां ई रब तव्हांखे मालिक बणायो। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। करीब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मालिक त मां आहियां पर मुंहिंजी मर्ज़ी आहे जेकॾहिं कंहिंखे मालिक बणायां त उनखे मालिक बणाईंदो आहियां। पोइ मुंहिंजा दोस्त मालूम थियो त कंहिं ॿिए जे नाले रखण सां का बि शइ हराम कान थींदी आहे। पीरान पीर जी यारी बि हराम इन जे करे कान्हे जो कंदा अल्लाह जे नाले आहियूं पर चवंदा हूं मोलाहे सवाब पीरान पीर खे पहुचाइजां। अवाजे गोठन में ओड़े पाड़े माल जूं पीड़ियूं लॻंदियूं हुजूं, जोर सां चओ हा या न चओ। माल जी पीड़ी लॻंदी आहे, अवा के पुट जी शादी करणी आहे, वञी पीड़ीअ मां ढगो ख़रीद कई, बाबा हे घणे जो आहे, बाबा 50,000 जो आहे या लख जो आहे। हाणे ढगे खे रसो विझी ॻोठ कायूं थो अचे, अबा ॾे ख़बर गुलण जीअदा हे ढगो वरितो थी पुट जे शादी जो आहे। कंहिंजो हराम थी वियो, पुट जो नालो पियो, अल्लाह जो त कोन पियो, पर न मन उर्फ़े आम में मन हे असां शादी में कुहंदासीं पर कुहण महिल चवंदासीं अल्लाहु अकबर। छा चवंदासीं? जॾहिं अल्लाह जे नाले ते हुनखे ज़िबह कयो वियो, अॻ में जेतिरा बि तव्हांजे ॻोठ में गऊं हुजूं, बकरियूं हुजूं, रिढूं हुजूं, उठ हूंदा, घोड़ा हूंदा, ॿ टे गऊं अल्लाह जे नाले जो रसो त मां कायो वञा अॼु शाम, के ॿ चार बकरियूं अल्लाह जे नाले जो हुजनि त ॿियो त सुभाणे कार में विझूं खयो वञा। न मुंहिंजा दोस्त ज़रूर का न का कंहिंजे नाले हूंदी, का बि शइ नाले खां सवाइ दुनिया में कान्हे। ऐं इन्ही मौलवी खे चओ त मुल्ला तुंहिंजे घर में बि जेके शयूं आहिनि से तुंहिंजे नाले हूंदियूं। हे बकरी मौलवीअ जी, गऊं मौलवीअ जी, ढगो मौलवीअ जो, मदरसो मौलवीअ जो, गुंदी मौलवीअ जी, अन्न जी पल्ली मौलवीअ जी, मोटरसाइकिल मौलवीअ जी, तुझे नाले सां निभागा का शइ हराम कान थी थिए त अब्दुल कादर जीलानी जे नाले सां छो हराम थी थिए? सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी, मते भेज। मुल्तान में हिकिड़ो मौलवी हो, उन जी शादी थी, ये सचो किस्सो अथव। शादी कयई यारहीं शरीफ़ करण वारनि वटां, कंहिं वटां? पाण न भागो यारहीं जो हो दुश्मन। माइटी ही शादी थी वई,
माई जीअं जो परण जी आई मथा कुदरत खुदा जी बचार दिहाड़ा खां पोइ यारी शरीफ़ जी तारीख़ जो आई त माई मिठो देगड़ो भत जो बिस्मिल्लाह करे गौस पाक जे नियत रधियो पाण बि खाधई बचन खे बि खाराई ओड़े पाड़े खे बि ॾिनई हिन मुल्ला जे लाइ हिकिड़ी प्लेट भरे रखियई हे को वियो पिनण सॼो ॾींहुं पिननि पिनी पिनी जब शाम में आयो लाल खे कुझु आहे खाधे पीते जा बिस्मिल्लाह पियो आहे खणी आ माईअ जी माशाअल्लाह चांवर जो रखिया मिठा मिठा चांवर हेॾा हेॾा चई किथां आया आहिनि चई आया कोन्हनि मूं रधा चई तूं रधा चई हा छो चई अॼु पीरा न पीर जी यारहीं आहे गौसल आज़म जी मां यारहीं कई आहे अबे अमड़ वटि कंदी हुअसि हराम 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 खण चई छो चई हिन ते नालो पियो पीरा न पीर जो अलाह जो नालो त कोन्हे पीरा न पीर जी यारी हराम आहे खण माई सियाणी न को कंहिं बस न को छा उहो मानी खणी खारे हेठां रखी ढकियई माई वञी पंहिंजी बेग खई बेग खणी बुरको पातई बुरको पाए चई हलाए थी चई काॾे थी वञे चई सॼो ॻोठ थो चवे मौलवीअ जी ज़ाल मौलवीअ जी ज़ाल मौलवीअ जी अलाह जो नालो त माते बि कोन्हे तो पाण चयो आहे त अलाह खां सवा ॿिए जो नालो पवंदो हराम थी वेंदी हाणे जेकॾहिं मुते बि अलाह जो नालो हुजे त हिलाल हुजां हा माते तो मुल्ला जो नालो आहे त मुल्ला जी ज़ाल मां बि तो वारी फतवा सां हराम थियसि वञाए थी मुल्ले त जा गहन जा पैसा बि कोन ॾिना हा वात में पाणी अची वियुसि हाणे महिरबानी करे मुड़ी वञ यारी बि हिलाल तूं बि हिलाल भला सुभान अल्लाह हाणे इन्ही खे क़ुरान बि कोन सम्झायो हदीस बि कोन सम्झायो मुंहिंजा दोस्त साईं हिज़्बुल्लाह शाह बि कोन सम्झायो हेॾो असांजा हे भाननि जा आलिम सबूरा वेठा आहिनि इन्हनि बि हिन खे कोन सम्झायो सम्झायो त माईअ जे मुड़सीअ सम्झायो ॻोठ में चओ माइनि खे त कयो मुड़सी त पाण ई वाह बि पूरा थी वेंदा निभागा बना मार पैद का खुदा जी हर शइ हराम आहे हर शइ हराम आहे तुंहिंजे घर में हज़ारे शयूं पयूं आहिनि ऐं सभु तुंहिंजे नाले आहिनि कंहिं शइ जे मथां रख मोटरसाइकिल ते नालो अलाह जी आहे साईं हिज़्बुल्लाह शाह काए वञे निभागा समझनि था सब कुछ पर ज़िद ते वेठा आहिनि हसद में वेठा आहिनि गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां दुश्मनी जे करे चवनि था हालांकि असांजे औलिया अल्लाह के ईसाले सवाब करण जो सवाब खुद असांजे फिक़ह जे किताबनि में लिखियो पियो मूं हिकिड़ी तव्हांखे हदीस ॿुधायां उन खां बाद में आयत जी माना क्या पोइ ते था हलूं पोइ तव्हांखे पढ़े ख़बर सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साद सुभान अल्लाह छा आहे नालो साद सीन ऐन दाल उन साद सगोरे नबी पाक वटि अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़द मातत उम्मी खुदा जा हबीब मुंहिंजी अम्मा गुज़ारे वई आहे पाण फरमायो पोइ तूं छा पुछण थो चाहीं जे क़िबला मुंहिंजी अम्मा बीमार कान थी ओचितो गुज़ारे वई जेकॾहिं मुंहिंजी अम्मा खे मौत मोहलत ॾे हा ऐं कुझु ॾिहाड़ा बीमार रहे हा त ज़रूर वसीयत करे हा
त मुंहिंजा बच्चा मुंहिंजे मरण खां पोइ हीअं कजां पर अमड़ खे मौत मोहलत ई कान ॾिनी, ओचितो गुज़ारे वई, हुन खां वसीयत थी सघी कान का। हाणे मुंहिंजो ख़्याल आहे त अमड़ जे मरण खां पोइ जेकॾहिं मां पंहिंजे अम्मा लाइ को ख़ैर का ख़ैरात कयां, जेकॾहिं मुंहिंजे अमड़ खे सवाब पहुचे त कयां, जे न पहुचे त न कयां। तूं मुंहिंजो दिलबर मुहम्मद नबी करीम आहीं, तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजे अम्मा खे सवाब कब तक पहुचायां, त पहुचंदो या न पहुचंदो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं पंहिंजी माउ जे लाइ जेका वणई सां ख़ैरात कर, सवाब पहुचंदो। मां मोहम्मद ज़ामिन वेठो आहियां। सुभान अल्लाह। ज़ामिन जो मतिलब छा? मां तोखे तसल्ली थो ॾियां त सवाब पहुचंदो। अर्ज़ कई क़िबला छा कयां? तव्हां मूंखे ॾस ॾियो। हुज़ूर पर नूर फरमायो, अहब्बुल अअमाल इलल्लाह अदवमुहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे उहो कम वधीक वणंदो आहे जेको दाइमी हुजे, हमेशा हुजे, घणो वक़्तु पियो हले, जेके चइबो आहे सबको जारी। मुक़बिला जी ॾस ॾियो। पाण फरमाइनि था त मदीने शरीफ़ में पाणीअ जी किल्लत आहे, मिठो पाणी आहे कोन, चंद खूह हल परे परे आहिनि, रशा माण्हू पूरा नथा पवनि। जेकॾहिं अल्लाह ताला तोखे तौफ़ीक़ अता फरमाए त माउ जे नियत खूह खणाए, हुन सॻोरे खूह खणायो। केतिरा ॾहाड़ा पाणी आहिस्ता आहिस्ता खूह खोटबो रहियो, बस बस पाणी मिठो वञी निकितो आहे, कई हज़ार रुपया ख़र्च थी विया। जमल पाणी मिठो निकितो त उहो सहाबी रसूलुल्लाह वटि आयो, क़िबला अवां जी दुआ सां खूह मिठो निकितो आहे, हाणे हलो मुंहिंजे अम्मा जे लाइ दुआ हली फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हली आया, अची उन खूह जे मथां बीठा। खूह जे मथां बी रसूलुल्लाह फरमायो पाणी कढो। असहाबन पाणी जो डोल भरे कढियो। पाणी जॾहिं कढियो त पाण करीबन में वापरायो, असहाबन खे बि ॾिनो ऐं पाण दुआ फरमाए चओ, मुंहिंजा मौला हिन जो सवाब साद जी माउ खे मिलणु खपे। ऐं पाण ईअं बि फरमायो, साद हे जेसीं ताईं खूह हूंदो तुंहिंजी माउ खे रोज़ सवाब मिलंदो रहंदो। साद चवे थो, या रसूल अल्लाह मूंखे मोकल ॾियो, इजाज़त ॾियो। कहिड़ी तोखे मोकल ॾियां? क़िबला मां हिन खूह जे मथां नालो रखां। खूह जे मथां पाण फरमायो नालो रखो, चे हाज़ल बीरो ले उम्मे सादिम। या रसूल अल्लाह हिन खूह जो नालो आहे, हे खूह साद जी माउ जो। साद जी ॾाढो चो, साद जी। पाण वरी फरमायो, जेसीं ताईं खूह हूंदो साद तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो। इन मज़ा इहो मसइलो असांखे मालूम थियो त जेकॾहिं को माण्हू गुज़ारे वञे त गुज़ारे वञण खां पोइ हुन जे नाले का शइ करणु बिदअत नाहे, रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। जो साद जी मां गुज़ारे वई, पर महबूब करीम जे सहाबी महबूब जे इजाज़त सां उन खूह जे मथां माउ जो नालो रखियो आहे। ऐं उहो खूह केतिरा सालनि जा साल शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी पंहिंजे किताब जज़्बुल कुलूब में लिखियो आहे। शेख साहब जी वफ़ात 952 हिजरी में आहे। 11वीं सदी में बुज़ुर्ग वफ़ात कई आहे। बुज़ुर्ग फरमाए थो, मां जॾहिं हज ते वियो हुउसि, ॿियनि त खूहनि जी मूं ज़ियारत कई, पर साद वारी माउ जो खूह ज़लामत मां उन जी बि ज़ियारत कई हुई। माना इन मां साबित थियो त 1100 साल उहो खूह मौजूद हो। महबूब जे चवण मुताबिक़ जेसीं ताईं खूह हूंदो तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो रहंदो। वफ़ात खां पोइ नालो रखणु सुन्नत आहे। असां बि हिन ख़ैर ख़ैरात ते अब्दुल कादिर जीलानी जी यार ही नालो रखंदा आहियूं, इहा बि मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। हाणे मां सम्झां थो तव्हांखे यारी शरीफ़ सम्झ में अची वई, जेके सम्झ में आई आहे ज़ोत मथे करे। सुभान अल्लाह। सौला लफ्ज़ यारी माना चो ईसाले सवाब। चो बाबा छा माना सवाब
चाइण जो नालो आहे यारी शरीफ़। असां यारी शरीफ़ जो ताम पचाए उनखे मुंहिंजा दोस्त हज़रत रब्बुल इज़्ज़त जे दरगाह में पेश कंदा आहियूं। अल्लाह ताला जो नालो हूंदो आहे, अल्लाह जी रज़ा हूंदी आहे। अल्लाह पाक जे नाले खां पोइ उन जो सवाब जेको अल्लाह से खे ॾींदो असांखे ॾींदो आहे। असां चवंदा मुंहिंजा भला इहो सवाब असां पंहिंजे मुर्शिद जे रूह खे बख़्शूं था पिया। हज़रत गौसे पाक जो तमामु वॾो शान आहे। ॿ टे ॻाल्हियूं सदन फज़ीलत जूं तव्हांखे ॿुधायां। पीरान पीर जो शान खुटण जो आहे ई कोन, पर पंहिंजे ईमान खे ताज़े करण जे लाइ कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। पहिरियां आयत जी माना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला फरमाए तो खबरदार, अला माना खबरदार, खबरदार होशियार जो, होशियार जो। इन औलिया अल्लाह जेके भी अल्लाह जा दोस्त आहिनि। औलिया जमो जो सीगो वा, वली माना हिकु, औलिया माना घणा। अदा फकेरू माल वारा तू यको जो कचहरी वेठो हिन सां करे ईअं न कर बेली सोना। मां ॾिस तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हां वरी हेॾे पाण में पोइ उथी वञिजो वरी ॻाल्हाइजो। हिते हिते पाण में न ॻाल्हायो, हिते मुंहिंजो ॻाल्हियो ॿुधो। ॾाहा थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औलिया इहो वलीअ जो जमो आहे। वली चइबो आहे हिकिड़े खे, औलिया चइबो आहे घणनि खे। इन जी माना अरबी में तमाम वलीअ जूं मानाऊं घणियूं आहिनि, पर हिन आयत में माना आहे वली माना दोस्त। सभई ॾाढे चओ वली माना औलिया अल्लाह, इन जी माना आहे अल्लाह जा दोस्त। अल्लाह जा अल्लाह ताला फरमाए तो ला खौफुन अलैहिम, उन अल्लाह जे दोस्तन के को भी दुनिया जो खौफ खतरो न आहे। वला हुम यहज़नून। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जे वलियन खे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे मुतवस्सिलीन, पंहिंजे मुरीदीन, पंहिंजे तअल्लुक़ वारनि जी बि ॻणती कान हूंदी। वला हुम यहज़नून जो ताल्लुक़ जेको आहे सो आख़िरत सां आहे। ऐं हुज़न हमेशा ॿिए जो हूंदो आहे, पंहिंजो न हूंदो आहे। खौफ पंहिंजो हूंदो आहे, हुज़न ॿिए जो हूंदो आहे। अल्लाह ताला ॿिन्ही शयुनि जी नफ़ी फरमाई आहे त ला खौफुन, वलियन खे पंहिंजे लाइ बि को खौफ कोन्हे। वला हुम यहज़नून, ऐं पंहिंजे तअल्लुक़ वारनि जो बि खौफ कोन हूंदुनि। छो त औलिया अल्लाह सां अल्लाह वाइदो कंदो आहे। जीअं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह चयो आहे त अब्दुल कादिर जीलानी मां रब तो सां वाइदो थो कयां क़यामत ताईं जंहिं तो सां कड़ो कड़े में ॻंढियो सो जन्नती आहे। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो बि फरमायो आहे त अल्लाह सी मूंसां इहो बि वाइदो फरमायो आहे त जेको मुंहिंजो मुरीद हूंदो या वरी मुंहिंजे मुरीद जो मुरीद हूंदो या वरी मुंहिंजे मुरीद जे मुरीद जो मुरीद हूंदो या वरी मुंहिंजे मुरीद जे मुरीद जे मुरीद जे मुरीद हूंदो। पाण फरमाइनि था तां त क़यामत ताईं जेको बि पंहिंजी कड़ी कड़ीअ में सिलसिले में मां अब्दुल कादिर जीलानी वारी ज़ंजीर सां ॻंढींदो। अल्लाह जो मूंसां वाइदो आहे त दुनिया मां इहो माण्हू मरंदो त ईमान सां ज़रूर वेंदो। मते हथ मते सुभान अल्लाह। अहिड़ो कंहिं बि वलीअ ते करम कोन्हे।
जड़ो पीरन जे पीर सोने अब्दुल कादिर जीलानी जे पाण इएं बि फरमाईंदा आहिनि लौ कान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब व कशफत औरतुहु लसतरतुहा। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा आहिनि त मूंखे अल्लाह ताला एतिरी त क़ुवत ऐं ताक़त बख़्शी आहे जो मुंहिंजो मुरीद जेकॾहिं सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां पाण फरमाइनि था जेकॾहिं मुंहिंजे मुरीद खे तकलीफ़ अची वञे गौसल आज़म फरमाइनि था सॾण कम मुरीद जो आहे पहुचण कम मां पीरान पीर जो। शर्त कहिड़ो आहे सॾण काॾे काॾे सभु शर्त कहिड़ो आहे को निभागो न सॾींदो त पाण जे हाणे बाक़ी जंहिं बि सॼियो आहे गौसल आज़म पहुतो आहे। अञा तोखे ॿी ॻाल्हि ॿुधायां गौसल आज़म ईअं बि फरमाए थो यदी अलल मुरीदे कसमाए अलल अर्दे माफ़ कजो सभई मथे त ॾियारियो सभु मथे ॾियारियो मथे छा आहे बाबा तव्हां सभु शामियाने जे हेठि आहियो ॿाहिरि आहियो अहिड़े तरीक़े सां अल्लाह बि को शामियानो लॻायो आहे जंहिंखे चइबो आहे आसमान। इन आसमान जे हेठां जीअं तव्हां असां शामियाने जे हेठां आहियूं इन कुदरत वारे शामियाने जे हेठां जेका बि ज़मीन आहे असां इन आसमान जे हेठां आहियूं। सम्झ में अचे थी ना ॻाल्हि कान जिथे ज़मीन आहे आसमान हुन जे हेठां ज़मीन जे आसमान मथां चो आसमान ज़मीन हेठि सेवण वारी ज़मीन आसमान जे हेठां या ॿाहिरि शाहपुर चाकर वारी लाड़काणे वारी दादू वारी कराची वारी मके मदीने वारी जर्मनी जापान वारी चाइना वारी अमेरिका वारी पूरी रूई ज़मीन जिथे भी आहे आसमान जे हजरत गौसल आज़म फरमाइनि था यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्दे मुंहिंजो बि मुरीद मुंहिंजे आॾो ईअं अथव मुंहिंजो हथ मुरीदनि जे मथां अहिड़े नमूने सां आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां आहे मुंहिंजी ज़मीन हेठां आहे। पीरान पीर फरमाए थो मुंहिंजो मुरीद किथे बि हुजे पर मां अब्दुल कादिर जीलानी जे हथ जे हेठां आहे। अतमते सुभान अल्लाह मन मुंहिंजे हथ खां ॿाहिरि पोइ जेको हथ जे हेठां आहे त मदद करण बि त सवली आहे बेटा हिसाब चरियो कोन्हे सॾ थो करे भिट तां वेही चवे थो मीरा शाह मदद कर मुंहिंजी मुहिय दीन मिली आही अब्दुल लतीफ जो तूं वसीलो ऐं वली हाणे हसनी पीर हली अची कर खां माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर मुझी दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी केड़ो बादशाह ॾाढो चओ मीरा शाह मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो बादशाह बगदादी हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते अंते मीरा शाह मदद कर अची औखी अवेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ दे पेर पो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते सुभान अल्लाह मालूम थियो भिटाई बसा जो चो सुभान अल्लाह मवालिन जो
दस्तगीर जे दुश्मननि जो जेके पीरा न पीर के सैयद ही नथा चवन उन्हनि जो नाहे छो त भिटाई साहब फरमाए तो हसनी पीर हादी औलाद अली शेर इहो अहले सुन्नत जो अक़ीदो आ मुंहिंजा दो त घर घोट ऐं अलीअ जी ओट उन्हनि जो अक़ीदो नाहे मूंखे त अफ़सोस थींदो आहे त सेवण शरीफ़ में खाइनि कलंदर जो चओ सुभान अल्लाह खाइनि कंहिंजो सोणे कलंदर जो वरी गारियूं ॼण कलंदर जे मुर्शिद खे तव्हांखे ख़बर आहे ओ नए वाहण वारा तव्हांखे आलमन ॿुधायो हूंदो न त मां तव्हांखे ॿुधायो थो वञा कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह पीरान पीर जे पोटे हज़रत सैयद इब्राहिम जीलानी जो मुरीद आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह इन मां मालूम थो त कलंदर सोहणो बक़ादरी सिलसिले जो आहे सुभान अल्लाह चओ वरी सॼो ॾींहुं वेठा आहिनि कलंदर जे नाले किस्तो खणी पिननि वेठा लाल जे नाले जो कलंदर जे नाले जो नंगर लाल जो खाई के किस्तो कलंदर जे नाले ते वठी माण्हू खां पेट पेनाई ऐं वरी कलंदर जे मुर्शिद खे पियो गारियूं ॾे कलंदर में जुठ अहिड़ी कई थो पिनाए छॾे ॿियो छा करे हिन जा अञा कर मथो कूड़नि मुछा कूड़नि भिरवूं कूड़नि किचीअ में कंठा कौलाबा लोह कड़ा हेॾे होॾे पेरनि में अड़े कलंदर बि कहिड़ी कुहाड़ी हणाई कलंदर शहबाज तोखे हिते ई जेली बणाए छॾियो आहे हिते ई तोखे कैदी बणाए छॾियो आहे मरदे तिन कड़नि सुधो क़बर में वेंदे असां उथंदासीं त कलंदर सां गॾु हूंदा सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह जट जट से तमाम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर अली का पुछो थी अली तो चए पहिरों नंबर तो मुझे मोहम्मद करीम अबू बकर के बनायो मां अली उन सां मुतफ़िक़ आहियां जेको मुझे मोहम्मद करीम जो फैसलो हे वरी पंहिंजे पीर जूं हदीसूं दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर या कहिड़ी हदीस आहे इहो मवाननि छा ई आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ असांजो मवाननि सां को वास्तो कोन्हे मूंखे हिकिड़े चयो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तव्हां मुल्लनि खे पिटियो असां कहिड़ो ॾोह कयो भिटाई जो असांखे पिटींदो असां ॾोह कहिड़ो कयो भिटाई जो जो असांखे पिटींदो भिटाई त फ़क़ीर हो सभिनी खे दुआ कंदो हो ज़ोर सां सुभान अल्लाह कैसे आहे ॿुधो ख़ुदा ते अलीअ जी औलाद खे गौर सां ॿुधजो अलीअ जी औलाद खे जेको भाए घटि पाड़ू तह पलीतन जूं परवर पाड़ू पट खेटो ऐं खपत लहदन कान लतीफ़ तव्हांखे मुल्हनि खे पिटियो थिए त अली जी औलाद खे नथा मञो मुचो न पहिरीं त पुछो त अलीअ जी औलाद कहिड़ी मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे हर पाज़ीअ दे पेर ओ औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते